लाड़काणे खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। लाड़काणो शहर जे शाहबहार कॉलोनी जे रहवासी औरतुनि पारां SHO अब्दुल गफूर छुट्टो जे मुबैना ज़ियादतुनि ऐं नौजवान जी बाज़ियाबी लाइ पा किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मिसमात शहरबानो उमराणी पंहिंजी धीअ ज़ाहिदा ख़ातून ऐं ॿियनि सां गॾिजी दाहींदे इल्ज़ाम लॻायो त तालके थाणे जे SHO अब्दुल गफूर छुट्टो कुझु हफ़्ता अॻु राति देर सां चादर चौदीवारी जो तकदुस पाएमाल कंदे घर में दाख़िल थी असांजे नौजवाननि खे गिरफ़्तार कंदे 2 मोटरसाइकिलूं 1,35,000 रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान खणी वञी उन्हनि ते कूड़ो केस दाख़िल करे छॾियो हो, जिन जी असां अदालत मां ज़मानत कराई हुई। वरी गुज़िरियल राति देर सां SHO अब्दुल गफूर छुट्टो असांजे घर में दाख़िल थी असां ते तशदुद कंदे मुंहिंजे पुटु ज़ाहिद हुसैन उमराणी खे खंबे खणी वञी गुम कयो आहे, जंहिंजी आज़ादी लाइ SHO अब्दुल गफूर छुट्टो असां खां 5 लख रुपया घुरी रहियो आहे। हुन चयो त असां किथां पैसा आणे SHO खे ॾियूं, असां ग़रीब आहियूं, आख़िर SHO असां सां एॾो ज़ुल्म छो थो करे। हुन वधीक चयो त असांखे ख़तरो आहे त पहिरियों वांगुरु हाणे बि असांजे नौजवान ते कूड़ा केस दाख़िल कया वेंदा। हुननि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस वज़ीर आला सिंध IG सिंध पुलिस DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असां नाजाइज़ी कंदड़ SHO अब्दुल गफूर छुट्टो ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजे पुटु ज़ाहिद हुसैन उमराणी खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे।